आज़ादी दिहाड़ो पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, जिंदाबाद, भाग फौज जिंदाबाद, भाग। जो पाकिस्तान सुन्नी तहरीक तरफ़ां लाड़काने में पाकिस्तान यकजहतीअ जो ॾियारो मल्हायो वियो आहे। छो त पाकिस्तान सां मुहबत करणु, मुल्क सां मुहबत करणु सुन्नत आहे ऐं इहो वॾो एज़ाज़ आहे जो पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान ठाहिण वारा बि ग़ुलामाने रसूल आहे। काई बि पाकिस्तान जे मथां का बि तकलीफ़ ईंदी त सभ खां अवल सुफ़नि में जेके निकिरण वारा हूंदा इंशाअल्लाह उहे महबूब करीम मदीने वारे साईं जा ग़ुलाम हूंदा। ऐं इंशाअल्लाह हे पाकिस्तान जी दुनिया खे असां ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां ॾिसो त पाकिस्तानी पंहिंजे मुल्क सां बेइंतिहा मुहबत कंदा आहिनि ऐं उन मुहबत जो इहो आहे जॾहिं बि ॾिसो कोई बि मसइलो थींदो आहे, काई बि ॻाल्हि हूंदी आहे त सभ खां अवल पाकिस्तान में आशिक़ाने रसूल निकिरंदा आहिनि ऐं पंहिंजे मुल्क जे मुहबत जो सबूत ॾींदा आहिनि ऐं दुनिया खे ॿुधाईंदा आहिनि। हा हा, का बि दुनिया जी ॿेरी अखि पाकिस्तान जी तरफ़ भॼंदी त इंशाअल्लाह उहे अखियूं असां कढी छॾींदा। अॼोकी ही रैली पाकिस्तान सुन्नी तहरीक जे ज़ेर इत्माम क़ौमी यकजहती दिहाड़ो 17 जनवरी जे हवाले सां मुनक़िद आहे। असांजो मक़सदु अॼोके रैलीअ जो इहो आहे मुल्क पाकिस्तान जे सरहदनि ते जेके पाकिस्तान जा हीरा जेके पाक फ़ौज जा जवान आहिनि सर्दियुनि में तकलीफ़ुनि में ऐं मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि ऐं अॼु असां उन्हनि खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ मुहबत जो इज़हार करण जे लाइ रोडनि ते निकिरी करे उन्हनि खे ॿुधायूं था त मुल्क पाकिस्तान जो बच्चो तव्हां सां मुहबत करे थो ऐं अॼोको ही जेको बि प्रोग्राम आहे जेकी अॼु रैली आहे यकजहती उहो सॼो जो सॼो क्रेडिट पाक फ़ौज जे तरफ़ वञे थो ऐं इंशाअल्लाह ताला उन्हनि खे असां ॿुधाइणु चाहियूं था त मुल्क पाकिस्तान असांजे अकाबरीन ठाहियो हो ऐं उन जे हिफ़ाज़त जे लाइ असांजो बच्चो क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहे ऐं इंशाअल्लाह तबारिक व तआला जिथे बि ज़रूरत पवंदी त सभ खां अवल पाकिस्तान सुन्नी तहरीक जा कारकुन ऐं वधि खां वधि जेको आहे सो पाकिस्तान फ़ौज सां शाना बशाना गॾु हूंदा।